11 याद हाणे 34 लख मूंखे आहिनि हाणे मूंखे रुगो ॿुधाए त बिज़नेस कहिड़ो कयां मां माना सलाह ॾे मूंखे सुठी को मसलो ही ना ॿुधाए शोरूम खोल न यार ॿियो को ॿुधाए सुठो हुजे माना ईअं मज़ो ॾे माना ईअं ॿियो हा को मसलो ही ना हा ॿुधाए गोल्ड वापार कर हा गोल्ड जो न छॾे वॾो खफ़ो थो थी वञे न सुठो ॿुधाए माना ईअं मज़ो अची वञे माना ईअं वाह जो हुजे वो बस मां सम्झा थो न का तो कारोबारी कोन्हे को न ॿुधाए रियल एस्टेट जो कमु कर खफ़ा आहिनि हुन में वॾा यार असां रुलंदा वठूं या माण्हुनि खे हीअं भई जॻह ॾेखारे हो सुठो ॾेखारे यार को माना ईअं ॿुधाए सुठो ईअं मज़ो हुजे बसि माना ज़बरदस्त हुजे हा मां चवां थो हिन खां वधीक मां चवां थो बसि तूं ख़ुशि थींदी न यकीन कर ॿुधाए माना मोहबत वारो एॾो सुकून वारो कारो रुलणो न आहे न तोखे न बसि थी वियो हीअं वेठो हूंदे हीअं अच्छा हा ॿुधाए कहिड़ो मोबाइल जी दुकान खोल मोबाइल जे कारोबार खां तोखे कुझु बि कोन्हे को असां ॾिस वेठा आहियूं मोबाइल तोखे मोबाइल जो दुकानु आहे न हा छा फाड़ो मारियो अथई वियो आहे स्कर्दू वियो आहे मुंहिंजो भाउ वियो आहे तूं वियो आहे माण्हू माना कहिड़ो बिज़नेस ॿुधाए जीअं माना ट्रेवलिंग बि थिए घुमण फिरण ते माना ईअं माण्हू रिलैक्स हुजे माना को टेंशन न हुजे पोइ मां चवां थो त तूं जेको आहे सो त फ़िलहालु इहे 34 लख पाण रख इहे रख हाली तूं पाण वटि ॿुधाए न सलाह ॾे भला ॿिए खां सलाह वठां हेॾी सलाह ॾिनी मां सही सुठी सलाह ॾे जेका ईअं बाक़ाइदा ईअं सुकून बि हुजे घुमण फिरण बि हुजे रिलैक्स हुजे माण्हू माना ईअं पैसो बि अचे महीने महीने यार मोबाइलनि जो कारोबार भलो आहे न तूं फाड़ा मारिया मां ॾिठा ॿियो को ॿुधाए सुठो ॿुधाए बसि मां हाणे तुंहिंजे लाइ सोचे छॾियो माना तूं चवंदो त मुंहिंजा पैसा बि सेफ हुजनि हा ऐं कारोबार बि भलो हुजे हा घुमां फिरां बि हा न इन्वेस्ट माना जेकी बि तूं करे तुंहिंजी ज़ाया न थिए हा बसि न हा बसि न ख़ुशि थो कयां अलाह सां ख़ुशि थो कयां ॿुधाए न ख़ुशि त पाण थो थिए मूंखे त ख़ुशि कर न अरे ख़ुशि थो कयां यकीन कर ॿुध सरकारी नौकिरी सम्झी 15-16 लख भरे नौकिरी वटि बकाया पैसा बैंक में रख हा हर महीने प्रॉफिट भी मिलंदी अरे घर भी हूंदे अरे घुमंदे फिरंदे पगार खणंदे हा यार हाँ हा हा विस्तार जा न रुगो बस इहो ॾेखार इहा सलाह तुंहिंजी वणी है न सफ़ा वणी माना बहितरीन मुंहिंजे हिसाब सां सुठी आहे इहा सलाह तुंहिंजी वणी मञियो मां हा इहा ॻाल्हि भली आहे ॾिस मां चवां पोइ तूं अञा कारोबार कर पर न नौकरी बस नौकरी कर बस तू नौकरी कर इहा सलाह तुंहिंजी वणी मूंखे बस तू नौकरी कर ओके ठीक है हाणे हिकिड़ी आख़िरी सलाह बि त ॾे न हा अञा जे आख़िरी इन खां वधीक कहिड़ी आख़िरी सलाह इहा भलो दावत अॼु मूड भलो आहे मुंहिंजो बि हाणे आख़िरी सलाह इहा ॾे हा 34 लख काॾा आणिया मां हाँ और पैसा कोन्हनि सलाह त वठां थो न मां सलाह त ॾे न मां चवां थो सलाह ॾे सलाह नंढी सलाह तूं भली नंढी सलाह